अस्सलाम वालेकुम अमां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त यूसी नौबाद चेयरमैन ख़िलाफ़ ॻोठाणनि जो राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि मंज़ूर अली चना, लियाकत अली, मीर मोहम्मद चांग, शफ़ी मोहम्मद चांग, जावेद अली चना, मीर चांग, नज़ीर चांग ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त 16 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन महिल ताईं राशन न मिलियो आहे। गुज़िरियल 4 सालनि खां असांजे ॻोठ खे कुझु बि नाहे ॾिनो वियो। हिननि जो वधीक चवणो त हिन कोरोना वायरस सबबि असां घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं, न बावजूदि हिन महिल ताईं राशन नाहे ॾिनो वियो, जंहिं करे असां बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हिननि जो वधीक चवण त माहवार बजट अचे थी, तंहिं बावजूदि यूसीअ में टके जो कमु न कयो वियो आहे। हिन वधीक चयो त जेकॾहिं असांखे राशन न ॾिनो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ख़बर शामिल कंदासीं जरवार मां। जरवार में कोरोना वायरस जे इम्कानी फैलाव खे रोकण लाइ नओं जरवार, यारो लुंड, हयात पिटाफी, गढ़ी चाकर में 17 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। लॉकडाउन सबबि शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़, सोनारकी बाज़ार, मेन बाज़ार, खानपुर रोड, यारो लुंड, मोबाइल मार्केट समेत शहर जो समूरो कारोबार मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। जॾहिं त किरियाना, सब्जी, मच्छी, मुर्गी, गोश्त जे दुकाननि समेत मेडिकल स्टोर मामूल मुताबिक़ खुलियल रहिया। जॾहिं त पाक फौज ऐं रेंजर्स शहर जा दाख़िली रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। सिर्फ़ ज़रूरतमंदनि खे अंदरि छॾियो वियो। जॾहिं त डबल सवारीअ ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे पाक रेंजर्स तरफ़ां पूछा गाछा कई वई। होॾां 17 ॾींहं लॉकडाउन वारी सूरतहाल बरक़रार हुजण सबबि बोहरियत तबिको इंतहाई परेशानी में मुब्तला नज़र आयो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट